कुछ हदीसूं आहिनि जेके मां चाहियां पई मौला अली अलैहिस्सलाम जे हवाले सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं आहिनि उहे मां चाहियां थी त उहे बि बयानु कजनि, उहे बि ॿुधाइजनि त असांजे ॿारनि ताईं बि इहो ज़िक्र जेको आहे उहो पहुचे। असांजा जेके नंढा जेके सिखनि था या जिन्हनि खे असां हमेशह चाहींदा आहियूं त कुझु हदीसूं कुझु ॻाल्हियूं जेके असांखे ख़बर आहिनि पोइ बि असां वरझायूं वरी वरी, त जीअं उहा ॻाल्हि उहा असांजे जेके अचण वारियूं जेके जनरेशन्स आहिनि उन्हनि ताईं पहुची सघे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकाए नामदार जंहिंजे लाइ सॼी काइनात अल्लाह साईं ख़ल्क़ कई, महबूब ख़ुदा ऐं सभिनि नबियुनि जो सरदार, ऐं उहो नबी जंहिंजे लाइ अल्लाह साईं क़ुर शरीफ़ में काफ़ी जॻहुनि ते ईअं फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कलाम कंदा आहिनि उहा वही हूंदी आहे या उहा वही इलाही आहे या अल्लाह साईं जी रज़ा सां उहो कलाम कंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुझु हदीसूं आहिनि जेके मां बयानु कयां थी। पाण फरमायूं त अली जो चेहरो ॾिसणु इबादत आहे, अली जो चेहरो ॾिसणु इबादत आहे। पाण फरमायूं त अली जो ज़िक्र इबादत आहे। ऐं किथे बि तारीख़ में नथो मिले त कंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी वॾा जेके जुमिला आहिनि उहे चया हुजनि त अली जो ज़िक्र जी इबादत आहे। ऐं पाण फरमायूं त अली खे मूंसां उहा निस्बत आहे जेका मूसा सां हारून खे हुई। ऐं पाण हिते ईअं बि फरमायूं हिकु दफ़ा लश्कर हिकिड़ो रवानो थी रहियो हो त पाण फरमायूं त या अल्लाह साईं उन वक़्त ताईं मुंहिंजी रूह कब्ज़ न कजां जेसीं ताईं आउं अली खे ॾिसी न वठां। ऐं तारीख़ लिखे थी त मौला अली मुश्किल कुशा सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बेइंतहा मोहबत हुई, बेइंतहा मोहबत। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली मुश्किल कुशा खे हिकिड़ो लक़ब ॾिनो अबू तुराब जो। हिकु दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जॻह तां गुज़री रहिया हुआ त मौला अली अलैहिस्सलाम ज़मीन ते सुतल हुआ ऐं चेहरे ते मिटी लॻी वई त उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी पाण फरमायो त हिते अली आउं तोखे अॼु हिकिड़ो ख़िताब थो ॾियां, हिकिड़ो तोखे लक़ब थो ॾियां। त पाण फरमायूं जी आका जेको तव्हांजो फरमान। त पाण फरमायो त हिते मां तव्हांखे चवां थो तव्हां अबू तुराब आहियो। अबू तुराब यानी मिट्टी जो पीउ, मिट्टी जो वालिद। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो त अली जो जेको नालो आहे उहो मोमिन ऐं मुनाफ़िक जी सुञाण आहे। ऐं जंगे ख़ैबर जंहिंखां असां सभु वाक़िफ़ आहियूं, असांजो ॿार ॿार खे इहे किस्सा यादि आहिनि। ऐं यकीन कयो अगरि असां इहे किस्सा पंहिंजे जेके हिस्ट्री जा किस्सा पंहिंजे ॿारनि ताईं पहुचाईंदासीं त उन्हनि में बहादुरी पैदा थींदी। जंगे ख़ैबर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलम जेको इस्लाम जो अलम आहे उहो मां उन अलम बरदार खे ॾींदसि, उन शख़्सियत खे ॾींदसि जेको अल्लाह ऐं उन जे रसूल खे सभ खां वधीक अज़ीज़ तरीन आहे। ऐं उहो अलम ॿिए ॾींहुं जंगे ख़ैबर जी फ़तह जे टाइम उहो मौला अली मुश्किल कुशा खे नबी करीम ॾिनो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमायो त जेके शयूं मूंखां पोइ बाइस इख़्तिलाफ़ थींदियूं उन्हनि में सभ खां बहितरीन अली जी अदालत आहे। ऐं पाण फरमायूं त अली हक़ सां गॾु आहे ऐं हक़ अली सां गॾु आहे। पाण दुआ बि फरमायूं या अल्लाह जेॾांहुं अली वञे हक़ खे उन पासे मोड़े छॾिजां, उन पासे मोकिले छॾिजां। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा बि हदीस आहे त अली असां में बहितरीन हाकिम आहे। पाण ईअं बि फरमायूं त मस्जिद नबवी में काफ़ी असाबा हुआ जिन्हनि जे घरनि जा दरवाज़ा खुलंदा हुआ। पाण हिकिड़े ॾींहुं फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सभई दरवाज़ा जेके जिन्हनि जे घरनि जा दरवाज़ा मस्जिद में खुलनि था मस्जिद नबवी में उहे सभु बंदि करे छॾियो सिवाइ हज़रत अली जे घर खां। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा खोड़ हदीसूं आहिनि जेके मौला अली मुश्किल कुशा जी शान में फरमायूं। पाण फरमायूं त अली मूं मां आहे ऐं अली मां आहियां ऐं अली जो गोश्त मुंहिंजो गोश्त आहे, अली जो रतु मुंहिंजो रतु आहे। पाण फरमायूं त जंहिं सतायो उन मूंखे सतायो। ऐं हिकिड़ी हदीस में ईअं बचे थो त जंहिं या अली तव्हांखे जंहिं बि क़त्ल कयो उहो दुनिया जो बदतरीन तख़लीक़ है, दुनिया जी बदतरीन जेका मखलूक है उहो इंसान हूंदो या अली जेको तव्हांखे क़त्ल कंदो। त मौला अली मुश्किल कुशा जे हवाले सां अॼु कचहरियूं कंदासीं मनक़बतूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं इंसान खे हज़रत आदम जो इल्म, हज़रत मूसा जी ताक़त, हज़रत नूह जो तक़द्दुस ऐं हज़रत ईसा जी इबादत ॾिसणी हुजे त उहो हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत करे। ऐं पाण ईअं बि फरमायूं त मौला अली मुश्किल कुशा जे हवाले सां त अली जी दोस्ती बुराइनि खे ईअं खाए थी जी काठी खे बाहे। चवंदी आहे मौला काइनात जा जेके फरमान आहिनि उन दौर में जॾहिं चवंदा आहिनि न साइंस न हुई जंहिं दौर में, उन दौर में जॾहिं ख़बर ई न हुई असांखे का शइ, उन दौर में मौला काइनात असांखे ॿुधायो त सिज जो ज़मीन खां केतिरो फ़ासिलो आहे, उहो एक्यूरेटली नंबर्स में ॿुधायूं त केतिरो फ़ासिलो आहे। अॼु असांखे साइंस उहो ॿुधाई रही आहे त केतिरो फ़ासिलो आहे सिज जो ज़मीन खां, चंड जो सिज खां केतिरो फ़ासिलो आहे। उहे सॼियूं शयूं जेके आहिनि असांखे असांजे मौला पहिरियां ई ॿुधाए छॾियो। ज़रबत खां पोइ जेके तबीब चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जी तबियत बहितर थींदी अगरि हिननि खे आराम मिलंदो अगरि ही खीर पीअनि बकरी जो। त इहो ॿुधण खां पोइ कूफे जा सभु ॿार जेके आहिनि उहे पंहिंजे हिसे जो खीर जेके आहिनि उहे प्यालनि में खणी अची मौला अली अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते बीह रहिया त खीर असां खां वठी मौला खे उहो खीर जेको उहो पियारनि।
त एतिरी मोहबत ॿारनि खे बि हूंदी हुई मौला अली सलाम सां ऐं मौला खे थूम हूंदी हुई सॼी दुनिया जा अल्लाह साईं जी तरफ़ां जेको रिस्क विराइण जेको कमु आहे त उहो असां चवंदा आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला